मुबारक तुमको, ईद मुबारक सबको। मुबारकबाद मुबारकबाद मुबारकबाद। ईद उल फितर जे पुरमसरत मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA मीर अला बख्श टालपुर ऐं मीर शाहजहान टालपुर, डॉक्टर निसार अली ख्वाजा, पीर महफूज इलाही ऐं पाकिस्तान जी बाशऊर अवाम खे ईद उल फितर जूं लख लख मुबारकूं पेश कयां थो। पारां मक़सूद अली बलोच, तहलका तलहार। मुबारक तुमको, ईद मुबारक सबको। मुबारकबाद मुबारकबाद मुबारकबाद। ईद उल फितर जे पुरमसरत मौके ते ज़मींदार भाइरन, आबादगार भाइरन ऐं पूरे पाकिस्तान में रहंदड़नि खे ईद उल फितर जूं लख लख वाधायूं। पारां फ़ौमी एग्रो केमिकल, कराची, TSO तलहाड़। मुबारक तुमको, ईद मुबारक सबको। मुझे तेरी चारण के, मुझे दिल वारन के ईद मुबारक। मुबारकबाद मुबारकबाद मुबारकबाद। ईद उल फितर जे पुरमसरत मौके ते अब्दुल्ला जान, राजा राहील, कमर मेमण, आफ्ताब अबड़ो ऐं संदन फैमिली खे ईद उल फितर जूं लख लख वाधायूं ऐं दड़ींदड़ दुआगो आहियूं त अल्लाह पाक खेनि सदाईं ख़ुशि ऐं आबाद रखे। पारां मोहम्मद उमर नोहड़ियो, ऑन कंस्ट्रक्शन, कासमाबाद एट हैदराबाद। मुबारक तुमको, ईद मुबारक सबको। मुझे तेरी चारण के, मुझे दिल वारन के ईद मुबारक। मुबारकबाद मुबारकबाद मुबारकबाद। ईद उल फितर जे पुरमसरत मौके ते PTI जे MNA जय प्रकाश ओकरानी, नवाब अबू बकर टालपुर ऐं पूरी पाकिस्तान जी बाशऊर अवाम खे ईद उल फितर जूं लख लख मुबारकबाद पेश करियूं था। पारां सुनील कुमार राठौड़, साबका सदर पाकिस्तान तहरीक इंसाफ मिनारिटी विंग बदीन। मुबारकबाद मुबारकबाद मुबारकबाद। असी ईद उल फितर जे पुरमसरत मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA ऐं महर कबीले जे चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं संदसि नंढे भाउ सूबाई सलाहकार जनाब बंगुल खान महर खे ईद उल फितर जूं लख लख मुबारकूं पेश करियूं था। पारां कबीर अमन महर, मक़सूद गुल महर, तालको खानगढ़ शरीफ ऐं खानगढ़ तक जो बाशऊर अवाम। मुझे तेरी चारण के, मुझे दिल वारन के ईद मुबारक। सच्ची सिकवार के ईद मुबारक। हर पे सितारा के ईद मुबारक। मुबारक तुमको, ईद मुबारक सबको। मुबारकबाद मुबारकबाद मुबारकबाद। ईद उल फितर जे पुरमसरत मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA मीर अला बख्श टालपुर ऐं मीर शाहजहान टालपुर, डॉक्टर निसार अली ख्वाजा, पीर महफूज इलाही ऐं पाकिस्तान जी बाशऊर अवाम खे ईद उल फितर जूं लख लख मुबारकूं पेश कयां थो। पारां मक़सूद अली बलोच, तहलका तलहार। सजी सिंधवारन के
सिंधुअनि भाउरनि खे ईद मुबारक। मुंहिंजे दिलदारनि खे, मुंहिंजे दिलवारनि खे ईद मुबारक। सची सिक वारनि खे ईद मुबारक। मुबारकबाद मुबारकबाद मुबारकबाद। असीं ईद उल फितर जे पुरमुसरत मौक़े ते जूणीजा बिरादरी शहदाद कोट जी आवाम समेत समूरनि मुसलमान भाइरनि खे ईद जूं लख लख मुबारकूं पेश करियूं था। पारां सरदार सदाम हुसैन जूणी जो ऐं मीर मोहम्मद जूणी जो जूणीजा बिरादरी ऐं शहदाद कोट जो बाशऊर अवाम। मुंहिंजे दिलदारनि खे, मुंहिंजे दिलवारनि खे ईद मुबारक। सची सिक वारनि खे ईद मुबारक। मुबारकबाद मुबारकबाद मुबारकबाद। असीं ईद उल फितर जे पुरमुसरत मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA ऐं महर कबीले जे चीफ सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं संदसि नंढे भाउ सूबाई सलाहकार जनाब बंगुल खान महर खे ईद उल फितर जूं लख लख मुबारकूं पेश करियूं था। पारां कबीर अहमद महर, मक़सूद गुल महर, तालको खानगढ़ शरीफ ऐं खानगढ़ तक जो बाशऊर अवाम। मुंहिंजे दिलदारनि खे, मुंहिंजे दिलवारनि खे ईद मुबारक। सची सिक वारनि खे ईद मुबारक। हर देसी